तव्हां कुर्बानी में उही जानवर ज़बह कयो जेको बिड़ांदो हुजे, पर यादि रहे जे बिड़ांदो कोन्हे त उन जी हर सूरत में कुर्बानी ग़लति आहे, अगरचे उहो केतिरो बि थुलो मोटो ऐं ताक़तवर छो न हुजे। जेकॾहिं तव्हां बिड़ांदे खां हटी करे उन खां नंढो जानवर ज़बह करणु चाहियो था जेको बिड़ांदो न हुजे, त इहा गुंजाइश आहे सिर्फ़ु घेटे जे लाइ। कुर्बानी जे जानवर जी उम्र छा हुजणु घुरिजे? हाँ, तो उम्र के मामले में इहो आहे जो बिड़ांदो हुजे। हदीस किताब सही मुस्लिम में किताबुल अज़ाही में हिकिड़ो पूरो बाबा बाबु सिनिल उज़हिया, उज़ही जे जानवर जी उमिरि जो बयानु। त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान पाण फरमाईंदा ला तस्बहू इल्ला मुसिन्ना, तव्हां कुर्बानी में उही जानवर ज़बह कयो जेको बिड़ांदो हुजे। बिड़ांदे जी माना आहे त कम से कम बिड़ांदो हुजे, उन खां मज़ीद हू केतिरो बि हुजे, बसि इहो बाद रिवायत में मान्यता आहे त एतिरो पोड़ो बि न हुजे जो सम्झो त हुनजे हॾ जूं मेखूं ख़तमु थी वियूं हुजनि, पर कम से कम बिड़ांदो जेको सो हुजे। ऐं इहा ॻाल्हि वॾी अहम आहे। असांजे माशरे में काफ़ी माण्हू कुर्बानी जे मामले में अची उलमा ख़ुतबा मुफ़्तियान खां सुवाल पुछा कंदा आहिनि, साईं फ़लाणो जानवर आहे उहो ॾाढो हटो कटो ऐं उमिरि जो बि हेतिरो आहे ऐं हेतिरो हुन में गोश्त आहे, पर आख़िर में चवंदा आहिनि त पर बिड़ांदो कोन्हे। पर यादि रहे जे बिड़ांदो कोन्हे त उन जी हर सूरत में कुर्बानी ग़लति आहे, अगरचे उहो केतिरो बि थुलो मोटो ऐं ताक़तवर छो न हुजे। बाक़ी इहो आहे जो सिर्फ़ु घेटे जे सिलसिले में इहा गुंजाइश शरीयत असांजे लाइ कढी आहे। हदीस किताब सही मुस्लिम में किताबुल अज़ाही में साॻी जाइ ते बाबु सिनिल उज़हिया में साॻी हदीस आहे। उन जा अॻियां अल्फाज़ इहे आहिनि त पाण वसल्लम फरमाईंदा इल्ला अन युस्सर अलैकुम व तस्बहू जिज़अतम मिन अज़्ज़ान, जेकॾहिं तव्हां बिड़ांदे खां हटी करे उन खां नंढो जानवर ज़बह करणु चाहियो था जेको बिड़ांदो न हुजे, त इहा गुंजाइश आहे सिर्फ़ु घेटे जे लाइ। त घेटो तव्हां साल जो बि जेकॾहिं ज़बह कयो भले बिड़ांदो न थिए तॾहिं बि तव्हां करे सघो था। बाक़ी जानवरनि जे लाइ इहा शर्त आहे त बिड़ांदो थींदो त तॾहिं उनजी कुर्बानी थींदी, बिड़ांदो न थींदो त उनजी कॾहिं ककुर्बानी कान थींदी। घटि में घटि बिड़ांदो हुजे, घटि में घटि बिड़ांदो हुजे हुनजो ज़रूरी आहे। मथे किथे बि मथे केतिरी बि शर्त, इहा शर्त आहे जो एतिरो पोड़ो बि न थिए जो उन जा हॾ कमज़ोर थी वञनि। जो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन अहिड़े पोड़े जानवर जी कुर्बानी जो जंहिंमें एतिरी त पोड़ाइप अची चुकी वई हुजे जो उनजो गोश्त कमज़ोर थी हुजे, त एॾे पोड़े जी बि कुर्बानी मन आहे। बाक़ी इहो आहे जो बिड़ांदे खां पोइ मथे केतिरो बि हुजे पर पोड़ो न हुजे, हद हिसाब खां घणो पोड़ो न हुजे। जज़ाकुमुल्लाह ख़ैर। सब्सक्राइब करियो ऐं बेल आइकन ते क्लिक करियो त जीअं असांजी हर नई वीडियो जो नोटिफिकेशन मिले।